दुनिया में हथरादू तोड़े ट्रांसप्लांटेशन ज़रिए ॿियनि माण्हुनि जा उज़वा लॻाइण वारो अमल तेज़ीअ सां वधंदो पियो वञे। अहिड़े मक़सदनि लाइ माहिर डॉक्टरनि अहिड़ा हैरान कंदड़ कारनामा सरअंजाम ॾिना आहिनि जंहिं जे ज़रिए दुनिया में उज़वनि जी महरूमीअ जो शिकार माण्हुनि जा अहम मसइला हल थी सघनि था। अहिड़ो ई कारनामो भारत में ॿिन्ही ॿाहुनि खां महरूम 16 सालनि जी छोकिरीअ जो ऑपरेशन करे बि सरअंजाम ॾिनो वियो आहे। शिरिया नाले नारी रोड हादसे में ॿई ॿाहूं विञाइण जे करे माज़ूर बणिजी वई हुई, पर हाणे उहा अॻिजियां पंहिंजे हथनि ऐं ॿाहुनि सां कमकार करे सघे थी। 2016 में रोड हादसे जे करे ॿिन्ही ॿाहुनि खां महरूम बणियल शिरिया खे हिक मर्द जूं ॿई ॿाहूं हणी संदसि माज़ूरी ख़तम कई वई आहे। 2018 में माहिरनि जी हिक टीम ताज़ो फोत थी वियल 20 सालनि जे सचन नाले नौजवान जूं ॿई ॿाहूं 13 कलाकनि जे ड्रिगे ऑपरेशन खां पोइ शिरिया जे जिस्म में लॻाए वरितियूं। ॿाहूं लॻाइण वारे ट्रांसप्लांटेशन ऑपरेशन में 20 माहिरनि हिसो वरितो, जंहिंजे करे कुझु ई महीननि खां पोइ शिरिया जूं ॿई ॿाहूं अॻिजियां कमु करण लॻियूं। कामयाबी जी वॾी ॻाल्हि इहा बि आहे त फोती नौजवान जूं ॿाहूं नारीअ जी ॿाहुनि खां वॾियूं, खोरियूं ऐं कारे रंग जूं हुअण बावजूदि हाणे इहे शिरिया जे जिस्म जहिड़ियूं थींदियूं पयूं वञनि। डॉक्टरनि जो चवणु आहे त थोरे ई अरसे में इहे ॿाहूं शिरिया जे जिस्म जेतिरियूं ऐं जहिड़ियूं थी वेंदियूं, जंहिंखां पोइ ट्रांसप्लांट थियण जो अंदाज़ो लॻाइण बि ॾुखियो बणिजी वेंदो। मुतासिर नारी ॿाहूं लॻाइण खां पोइ ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो आहे त हूअ ईंदड़ साल ताईं पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थी। ट्रांसप्लांट खां पोइ ॿिन्ही ॿाहुनि खे ॿीहर इस्तेमालु करण जो इंतज़ारु आहे। अहिड़ीअ ई रीति जेकॾहिं हथरादू ऐं ट्रांसप्लांटेशन ज़रिए उज़वा लॻाइण वारो अमल कामयाबियुनि खां पोइ आम बणिजी वियो त उज़वनि खां महरूम केतिरनि ई माज़ूर माण्हुनि जा मसइला हल थी सघनि था।